अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु के चवनि था तव्हां के छा थी वा प्यारे पैगंबर जी का मीरास है उहा मस्जिद में तक़सीम पई थिए ऐं तव्हां पंहिंजे कमकार में रुधल आहियो। माण्हू छा था कनि पंहिंजे कारोबार के पंहिंजी तिजारत के लेन देन के बाजार के छॾे करे मस्जिद में रुख कनि था ऐं अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु उते बाजार में बीठा। माण्हू मोटी आया चवण लॻा अबू हुरैरा मस्जिद में जेका मीरास को तरको तक़सीम कोन पियो थिए। जनाब अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवनि था तव्हां मस्जिद में छा ॾिठो? हू चवनि था राइना क़ौम युसल्लून असां कुछ माण्हू ॾिठा नमाज़ पढ़ी रहिया हुआ मस्जिद में नमाज़ पढ़ी रहिया हुआ ऐं असां कुछ माण्हू ॾिठा यक़रऊनल क़ुरान जेके क़ुरान पढ़ी रहिया हुआ ऐं असां कुछ माण्हू ॾिठा हर किस्म जी हमद ऐं सना किबरियाई बुज़ुर्गी वॾाई अकेले अल्लाह रब्बुल आलमीन खे जुगाए जेको अकेलो हिन पूरी कायनात जो खालिक मालिक माबूद वहदहू ला शरीक आहे ऐं बेशुमार दुरूद ऐं सलाम इमामुल अंबिया खातमुन नबिय्यीन साक़ी ए कौसर शाफी ए महशर इमामुल अंबिया इमाम आज़म जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ज़ात मुक़द्दसा ते जन खे रब कायनात कुल कायनात जे लाइ रहबर ऐं रहमत करे मोकिलियो। अज़ीज़ दोस्तो अल्लाह रब्बुल आलमीन जे फज़ल सां ऐं उन जी तौफ़ीक़ सां अज हिन गोठ गोलो पीर में एक अजीम शान जलसा सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इनेकाद कयो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि दोस्तन जे माल में उम्र में बरकतूं नाज़िल करे। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जे घरनि में रहमत जी पालोट करे जिन हिन प्रोग्राम जो इंतजाम कयो। अजीज दोस्तों हिन पुरफितन दौर के अंदर अल्लाह साईं असाई तवां ते रहम करे ये दीन इस्लाम की दावत माण्हुनि ताईं पहुचाइण ऐं उन जे लाइ अहिड़नि प्रोग्रामनि जो इंतजाम करण हक़ीक़त पुछो त इहो हिकु वॾो जिहाद आहे। इहो दौर आहे जंहिंमें गैर मुस्लिम त छॾियो पर एक कलमा गो जो मुसलमान है वो अल्लाह रहम करे दीन इस्लाम का परे थींदो थो वञे ऐं दीन इस्लाम जी जेका हकीकी दावत है यानी कुरान हदीस उनकी उन्हीं दावत के ॿुधण के लाइ तैयार न है। भला भाग थिया उन्हनि माण्हुनि जा जिन सॼी दुनिया खां बेरुखी करे अल्लाह ताला जे दीन हनीफ ॾे पंहिंजो लाड़ो करे पंहिंजूं ज़िंदगियूं इन दीन हनीफ जे इहया ऐं निफ़ाज़ जे लाइ अर्पे छॾियूं। अज़ीज़ दोस्तो इन दीन इस्लाम जी दावत दीन इस्लाम जी तबलीग ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जो इहो मोकिलियल जेको दीन हनीफ आहे हिकु तरफ़ो दीन आहे इन जी दावत इन जी तबलीग इन जे निफ़ाज़ इन जे इहया जो इहा बि हिकु कड़ी आहे जो इन ई सूरत में हिकु प्रोग्राम थियनि था जंहिंमें उलमा चवनि था असां ऐं तव्हां जेके तुल्लाब आहियूं जेके तालिब इल्म आहियूं उलमा जी ज़बानी अल्लाह जो कलाम ॿुधी करे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधी करे असां ऐं तव्हां पंहिंजो ईमान ताज़ो कयूं था ऐं असां ऐं तव्हां खे पंहिंजी इस्लाह जे लाइ हिकु मौक़ो मुयसर थिए थो। ऐं हक़ीक़त पुछो त इहे माण्हू वॾा ख़ुशकिस्मत आहिनि जिन जो ताल्लुक़ उलमा सां आहे जेके अहिड़े क़िस्म जो कॉन्फ्रेंसिस अटेंड कनि था उनमें पंहिंजी हाज़िरी यकीनी बणाइनि था ऐं वेही करे वॾी आजिज़ी सां भले को वॾेरो हुजे मालदार हुजे दौलतमंद हुजे
उनजा बंगला हुजन कारूं हुजन, पर जॾहिं हिते अचे थो त इन्हनि टुटल फुटल चटान ते वेही करे उलमा जी तज़ीम ऐं तौक़ीर कंदे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल कयो दीन हनीफ, उन्हीं जी तज़ीम ख़ातिर, उन्हीं जी तौक़ीर ख़ातिर ऐं उन्हीं जो भरम रखंदे गोॾा भञी उलमा जे साम्हूं वेहे थो। हक़ीक़त पुछो त इहे माण्हू वॾा ख़ुशकिस्मत आहिनि जेके पंहिंजूं जेका शाही ज़िंदगी आहे, जेके आला कालीननि ते वेहण वारा ऐं जेकी अल्लाह रहम करे पंहिंजे घरनि में गरम बिस्तरनि ते नरम बिस्तरनि ते सुम्हण वारा, जेके आला सुफ़नि ते वेहण वारा। अज़ीज़ दोस्तो, जॾहिं हिन प्रोग्रामनि खे अटेंड कनि ऐं इन्हनि टुटल फुटल चटाइनि ते वेही करे अल्लाह जे दीन खे ॿुधनि, यकीनन इहे माण्हू अल्लाह जी रहमत जा मुस्तहिक़ आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सही मुस्लिम में हदीस आहे, पाण छा पे कयूं, माण्हुनि खे दर्स ॾिनऊं पिए। हिकिड़ा टे माण्हू आया, पोइ हिकिड़े छा कयो जो बावजूद तंगीअ जे जगह वठी ऐं अची वेही रहियो, ऐं ॿिए माण्हू छा कयो, उनखे जगह त कोन मिली, पर जिते आख़िरी दंग हुयो माण्हुनि जो उते पोयां बीही रहियो। ऐं टियों माण्हू हो फ़अदबर ज़ाहिबा, उन छा कयो जो अहिड़ी अज़ीम मजलिस के, अहिड़ी अज़ीम महफ़िल के जिते अल्लाह जो कलाम प्यारे पैगंबर जी ज़बानी अल्लाह जो दीन ॿुधायो पियो, उनखे छॾे हलियो वियो। इमाम कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पंहिंजो ख़िताब मुकम्मल कयो, पाण सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन ॾे पाण मुखातिब थिया ऐं पाण फरमाइण लॻा, अला उख़बिरुकुम अन नफ़्सिन सलासह, छा आऊं तोखे तव्हांखे इन्हनि टिनि माण्हुनि जे बारे में ख़बर न ॿुधायां? सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन फरमाइनि था, भला या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा रसूल छो न? पाण फरमायूं, फ़अम्मा अहदुहुम फ़आवा फ़आवाहुल्लाह, चई इन्हनि मां हिकिड़ो उहो माण्हू जंहिं बावजूद तंगीअ जे जगह वरती वेठो, अल्लाह ताला इनखे जगह ॾिनी। ऐं पाण फरमायूं, व अम्मल आख़र, ऐं हिननि मां जेको ॿियो माण्हू हो उन छा कयो, फस्तहयल्लाह, उन अल्लाह जो हया कयो, अल्लाह बि अहिड़े माण्हू जो हया करे। ॾिसो त अल्लाह रब्बुल आलमीन जेको अल्लाह जो हया करे, अल्लाह ताला उन जो हया करे थो। जेको अल्लाह रब्बुल आलमीन जो कदर करे, अल्लाह रब्बुल आलमीन शाकिर आहे, कदरदान आहे, उन जो कदर करे थो। प्यारे पैगंबर फरमायो, इनखे जगह त कोन मिली, पर अल्लाह जो हया कयईं, जो अल्लाह जो दीन बयान कयो पियो वञे, ऐं अहिड़ी अज़ीम महफ़िल के, अहिड़ी अज़ीम मजलिस के, इन गुफ्तगू के पुठ ॾेई हलियो वञे, इहो कोन कयईं, जगह कोन मिली। पेरें भर बीही करे प्यारे पैगंबर जी ज़बान तां प्यारे अल्लाह ताला जो दीन ॿुधंदो रहियो। प्यारे पैगंबर फरमायो, इन माण्हू अल्लाह जो हया कयो, अहिड़े माण्हू जो अल्लाह बि हया करे। पोइ माण्हू केॾा न बदकिस्मत हूंदा, अल्लाह रहम करे एॾो अज़ीम शान प्रोग्राम स्पीकर लॻा पिया आहिनि ऐं इहो आवाज़ दूर दूर ताईं, परे परे ताईं ॿुधण में अचे पियो, ऐं यकीन हिन कोठ वारनि खे ॿुधण में ईंदो पियो हूंदो। ऐं पोइ बि पंहिंजनि घरनि में वेठा हुजनि, ओताकुनि ते वेठा हुजनि, ऐं मोबाइल ते को फेसबुक में लॻल हुजे, को यूट्यूब ते हुजे, को नेट जी कंहिं ॿी दुनिया में हुजे, को कहिड़े कम में रुधल हुजे, ऐं हिन अल्लाह जो जेको दीन हिन स्टेज तां बयान कयो पियो वञे, चंद घड़ियूं आहिनि, सॼी राति कोन्हे, 2 या 3 कलाक आहिनि, इन जे हूंदे पूछा थो करे, इन महफ़िल के, इन मजलिस के, इन कॉन्फ्रेंस के अटेंड नथो करे, मूंखे ॿुधायो त उन जहिड़ो को बदकिस्मत थी सघे थो। ऐं प्यारे पैगंबर फरमायो, उन माण्हू जे बारे में जेके जगह बि कोन मिली ऐं बीही बि कोन रहियो, जेको पुठ ॾेई हलियो वियो, प्यारे पैगंबर फरमायो, व अम्मल आख़र, इन मां जेको टियों माण्हू हो, उन छा कयो,
तो टियों माण्हू जेके जगह बि कोन मिली ऐं बीठो बि कोन अदबर ज़ाहिबा पुठ ॾेई करे हलियो हुयो। प्यारे पैगंबर फरमायो इने माण्हू अरज़ फअरज़ अल्लाहु अन्हु, इने माण्हू अल्लाह खां मुंहुं मोड़ियो, अल्लाह ताला इने खां मुंहुं मोड़े छॾियो। अज़ीज़ दोस्तो, अॼु हिकु मुस्लमान आहे जेको चवे थो यार अल्लाह जी रहमत केॾांहुं वई, असां जूं दुआऊं क़बूल नथियूं पवनि, असां अलाए छा पिया कयूं, इबादतूं असां जूं रियाज़तूं, असां जा मुजाहदा, असां जूं काविशूं अलाए छो कम नथियूं कनि। पर गौर कयो त किथे असां में को डिफेक्ट त कोन्हे, असां अल्लाह रब्बुल आलमीन सां निभायो केतिरो आहे, असां अल्लाह रब्बुल आलमीन जो जेको दीन आहे उन जो असां क़दर केतिरो कयो आहे, इन जो अंदाज़ो तव्हां अज़ीज़ दोस्तो इन ॻाल्हि मां बि लॻाए सघो था। केतिरा प्रोग्राम थियनि था ऐं जुमे जा खुतबात थियनि था। अॼु तव्हां ॾिसो त अल्लाह रहम करे मस्जिदूं गैर आबाद, ऐं जेकॾहिं को सियासतदान धरणे जो ऐलान करे, अल्लाह रहम करे जेकॾहिं को असांजो जेको सियासी अॻवान आहे उहो होटल लाइ अची वञे, तव्हां ॾिसंदो त ओताक भरी पई आहे ऐं केतिरा माण्हू जलसे में पोइ हुन में भले अल्लाह जी नाफ़रमानी थी बि हुजे, भले उते बेहयाई हुजे, ओरियानी हुजे, उते डांस हुजनि, उते गाना हुजनि, उते अल्लाह रहम करे तव्हां ॾिसो त केतिरा मुस्लमान हाज़िर हूंदा आहिनि ऐं हीउ प्रोग्राम इन में केतिरा माण्हू। अज़ीज़ दोस्तो, यादि रखी छॾियो ही जेके प्रोग्राम आहिनि उन्हनि खे मामूली न सम्झो। अॼु असां तव्हां हिते मौजूदु आहियूं, कहिड़ी ख़बर आहे असां तव्हांखे त ही जेके प्रोग्राम में असां तव्हां मौजूदु आहियूं, जेकर असां तव्हांजे दिलि में इहो इख़लास आहे त भई असां अल्लाह जो कलाम ऐं प्यारे पैगंबर जो फरमान ॿुधी करे उनखे पंहिंजे दिलि में हंडाईंदासीं ऐं इहो पैगाम असां अॻिते पहुचाईंदासीं ऐं पंहिंजे वजूद ते इन पैगाम खे असीं नाफ़िज़ कंदासीं। यादि रखी छॾियो तव्हांजे मथां अल्लाह जी रहमत पालोट पई ऐं प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण फरमायूं तनज़्ज़ल अल्लाहु इमरान समिअ मिन्नी हदीसा, अल्लाह ताला उन माण्हू जे चेहरे खे तरो ताज़ा रखे। इहो दुआ केरु पियो करे? इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तनज़्ज़ल अल्लाहु इमरान समिअ मिन्नी हदीसन, प्यारे पैगंबर फरमायो त अल्लाह ताला उन माण्हू जे चेहरे खे खुश रखे, वो तरो ताज़ा रहे, वो चेहरो हमेशा बहकंदो रहे, उन चेहरे ते गम जा आसार न अचनि, वो चेहरो खुश रहे जंहिं मुंहिंजी हदीस ॿुधी। छा ॿुधई? समिअ मिन्नी हदीसन, जंहिं मुंहिंजी हदीस ॿुधी फहफ़िज़, उन हदीस के अहिड़ो त गौर सां ॿुधई जो उन हदीस के पंहिंजे सीने में हटाए छॾे। हत्ता युबल्लिगहु गैरह, ऐं उन हदीस के यादि करे पंहिंजे वजूद ते नाफ़िज़ करे। हत्ता युबल्लिगहु गैरह, तां जो इन हदीस के वञी ॿियनि ताईं पहुचाए। अज़ीज़ दोस्तो, अॼु तव्हां हिते मौजूद आहियो, हिकिड़े मिंट जे लाइ तव्हां इहो इरादो करे वठो, इहो तव्हां अज़म करे वठो, असां जेका बि हिन स्टेज तां प्यारे पैगंबर जी हदीस ॿुधंदासीं उनखे यादि कंदासीं। ऐं हक़ीक़त पुछो त हिन दौर में यादि करणु इंतिहाई आसान आहे, तमामु घणो ईज़ी आहे। नेट ते डायरेक्ट हले पियो, इहा तक़रीर तव्हां सुभाणे ॿुधी सघो था, परीं ॿुधी सघो था, अॻे ॾींहं ते ॿुधी सघो था, महीने खां पोइ ॿुधी सघो था, ऐं प्यारे पैगंबर जी हदीस बार बार ॿुधी तव्हां पंहिंजे सीने में हंडाए सघो था। ऐं हंडाइण खां पोइ उन हदीस खे अॻिते पहुचाईंदो तव्हां प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन दुआ जा तव्हां मुस्तहिक बणिजी। ॾिसो त दुनिया में जेतिरा बि इंसान अल्लाह ताला कंहिंजी बि दुआ खे रद्द कोन थो करे। अल्लाह बेपरवाह आहे, चाहे त कंहिं नबी जी दुआ खे रद्द करे छॾे, पर अल्लाह ताला जेकॾहिं दुआ क़बूल करण ते अचे त अल्लाह ताला हिकिड़े गुनहगार फासिक जी दुआ खे क़बूल करे। पर अज़ीज़ दोस्तो, ही दुआ कंहिंजी आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
इहा जेका दुआ है या अच्छा है प्यारे पैगंबर जी हदीस आ जेका हदीस है वो अल्लाह ताला प्यारे पैगंबर जी मथा नाज़िल कई जे कुरान अल्लाह जे पैगंबर जी मथा नाज़िल कयो असा जे घर में मौजूद है हर मुसलमान जे घर में कुरान करीम मौजूद है कुरान करीम अल्लाह ताला सतन आसमान जे मथा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कल्ब अतहर ते नाज़िल कयो सबनी मुसलमान के इन शे जो इल्म आ तो एड़े नमूने अल्लाह ताला प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हदीस पर नाज़िल कयो जे कुरान नाज़िल कयला ये हदीस पर नाज़िल कयो माना ही अल्लाह ताला या गाल नाज़िल कया अल्लाह ताला पंहिंजे पैगंबर के इने दुआ घुरण जे लाए पाबंद कयो ए प्यारे पैगंबर या बशारत या खुशखबरी इन उम्मत के दुनिया नज़र अल्लाह इमरान समय मिन्नी हदीसा अल्लाह ताला उन मानू जे चेहरे के तरो ताजा रखे अल्लाह ताला उन मानू जे चेहरे के खुशो खुरम रखे जे मुजी हदीस बुधी ए हदीस के याद कई हत्ता युबल्लिगहु गैरा ए हदीस के वरी अगते पहुंचाए छड़ी अंदाजो लगाओ इन दुआ जा असा जे कदा आज थोड़ो गौर सा बुधू हदीस पे तई पहुंचायूं याद रखी छड़ो तो प्यारे पैगंबर जे इन दुआ जा असि मुस्तहिक केडी वडी दुआ हर को मानू चाहे तो उनजो घर गुलशन होजे हर को मानू चाहे तो उनजे मथा अल्लाह जी रहमत होजे हर को मानू चाहे तो हमेशा बहकंदो रहे हर को मानू चाहे तो उनजे दामन में हमेशा खुशबू हुजे ये खुशबू किया इंदो अजीज दोस्तों प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस सा मोहब्बत उनके याद करण ए अगते पहुंचाण यो एहरो त अमल आहे जे अमल जे करे असा तवा जा घर गुलशन थी विंदा असा तवा जे दामन में खुशबू थी ऐसो त ही एक गरजानी आहे आ यकीन सा चवा तो आई गालिब गुमान पियो ही आहे आई हुस्न ज़न जी तकाजा पियो ही आहे इते जेकी ब दोस्त आयान उनन जे दिल में इहा नियत आ यो इरादो आहे त असा अल्लाह जो कलाम तू प्यारे पैगंबर जो फरमान दो या को बियो इरादो आहे बिलाल हुस्न ज़न जी तकाजा आहे इम्कान आहे त को दोस्त इन्हे करे ब आयो हुजे त्यार हाने पाड़े में वेठा आहियूं दावत आहे न वियासी तो मज़ो कोन्हे तालुकात आहिनि उथण वेहण आहे दोस्ती आहे उखुवत आहे भाईपी आहे पाड़ो आहे इम्कान आहे त इहा ॻाल्हि बि कंहिंजे दिलि में हुजे अज़ीज़ दोस्तों जेकॾहिं कंहिंजे दिलि में आहे इन ॻाल्हि खे कढे पंहिंजी नियत के तब्दील करे यो इरादो करे वठे आ सिर्फ इन ले आया तो प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पंहिंजे सीने में लाए या दावत ऐं तबलीग वक़्त सही मुस्लिम जा अल्फाज़न प्यारे पैगंबर फरमायो वमजतमा कौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह जे कहीं कहीं कौम जा मानू यानी चंद मानू एकड़ो ग्रोह छातो करे अल्लाह जे घर मां के घर में जमा थे या जगह मां के जगह ते जमा थे जमा चढ़ जी गर्ज छा मकसद छा यतलून किताब अल्लाह जे किताब जी तिलावत कन था वयतदारसून ऐं अल्लाह ताला जो किताब आहे अल्लाह जो को दीन आहे वो सिखन ऐं सेखारनि था मुके बताया जो जो प्रोग्राम आहे इन जो मकसद इन जी गर्ज और गायत छा आहे त अल्लाह जो दीन असी सिखूं ऐं सेखारियूं असी सिखण वाला ऐं स्टेज ते जेके उलमा खिताब कंदा उहे सेखारण वाला ऐं याद रखी छॾियो इन जमीन ते अल्लाह की मखलूक में सब का बेहतर इंसानियत जेके अल्लाह के दीन के सिखन ऐं सेखार प्यारे पैगंबर जो फरमान खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमह तमाम सभनी का भले में भलो हुआ जेको अल्लाह जे कुरान के सिखे ऐं सेखार माना अल्लाह ताला जेको कुरान आहे इने जी तालीम पान हासिल करे ऐं वरी ॿियनि खे सिखारे
इहो भले में भलो आहे अल्लाह जी मखलूक में पूरी इंसानियत में इहो इंसान अज़ीम आहे। अरे जेकॾहिं हिन स्टेज तां उलमा असां के कुरान सेखारींदा कुरान जी तालीम ॾींदा असां सिखंदासीं यादि रखिजो त हिन वक़्तु अल्लाह जी मखलूक में असां बहितर केॾी अज़मत आहे हिन मजलिस में इन कॉन्फ्रेंस की अजमत केतरी आहे त प्यारे पैगंबर फरमायो वमजतम कौमुन फी बैतिन मिन बुयूतिल्लाह जेकॾहिं अल्लाह जी ज़मीन ते या अल्लाह जे घर में के घरन मां अल्लाह जे घर में कुछ मानू जमा थियन था यतलून किताब अल्लाह जे किताब जी तिलावत कन था पढ़न था वयतदारसून ऐं सिखन सेखारीन था इल्ला नज़लत अलैहिमुल मलाइका अल्लाह जा फरिश्ता इने कॉन्फ्रेंस इने मजलिस इने महफिल जे मथा इल्ला नज़लत अलैहिमुस सकीना अल्लाह ताला जे तरफां सुकून इत्मीनान उन जे दिलन ते नाज़िल थी ऐं एक यकीनी ॻाल्हि इहो अमर यकीनी आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं असां दुनिया जे कमकार में लॻल हूंदा आहियूं असांजी ईमानी कैफ़ियत उहा कोन हूंदी आहे जॾहिं अल्लाह जो कलाम ॿुधूं ऐं अहिड़ी अदीन जेका मजलिस आहे उनखे असां अटेंड करियूं उन वक़्तु असांजो ईमान केतिरो ताज़ो हूंदो उन वक़्तु असांजे दिल जे मथां केतिरो सुकून नाज़िल थींदो। इल्ला नज़रत अलैहिमुस सकीना अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफां सुकून नाज़िल थिए थो व गशियतहुमुर रहमा ऐं अल्लाह जी रहमत अहिड़े मजलिस के अहिड़ी कॉन्फ्रेंस के घेरे वञे थी अल्लाह जी रहमत पालोट करे थी अल्लाह जी रहमत जी मथां बारिश वसी करे हिन वक़्तु यकीनन अल्लाह रब्बुल आलमीन जेका रहमत आहे ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तरफां जेको इत्मीनान आहे उहो वसे पियो असां तव्हां जे मथां केॾा तव्हीं अज़ीम ऐं उहे इंसान केतिरा उहे मुसलमान केतिरा अल्लाह रहम करे बदबख्त बदकिस्मत जेके बावजूद हिन ॻोठ जा रहवासी जिन जे मथां अॼु अल्लाह जी रहमत पालोट करण आई आहे पर हू अल्लाह जी रहमत खां पासे वहफ़तहुमुल मलाइका ऐं प्यारे पैगंबर फरमायो अल्लाह जा फरिश्ता इन मजलिस के घेरे वञनि अल्लाह जे फरिश्तनि जो नुज़ूल अल्लाह जा फरिश्ता इन मजलिस के घेरो बिठान यकीन को शक न आहे छाकाणि त ॻाल्हि कंहिं चई आहे मुहम्मद रसूलुल्लाह व ज़करहुमुल्लाहु फी मन इंदहु ऐं अल्लाह जा जेके मुकर्रम फरिश्तान अल्लाह ताला इन मजलिस जो तज़किरो सतन आसमाननि जे मथां जेके अल्लाह जा मुकर्रम फरिश्ता जेके वेझा फरिश्ता अल्लाह ताला उन्हनि सां हिन मजलिस जो तज़किरो करे थो तव्हांजा ज़िक्र आसमान जे बुलंदनि खां मथे सिर्फ इन्हे जे लाइ तव्हां क़ुरान खे ॿुधो तव्हां क़ुरान खे ॿुधायो तव्हां हदीस ॿुधी यादि कई तव्हां अॻिते पहुचायो ऐं यकीनन जेकी बि दोस्त हिते आयल आहिनि ऐं वॾे वसूख़ सां चवां थो उहे सभु जा सभु तालिब इल्म से तालिब इल्म माना इल्म जा तलबगार हिते तव्हां छा लाहियो इन्हे जे लाइ असांखे इल्म मिले छा जो इल्म अल्लाह जी वही जो अल्लाह जी वही जो इल्म मिली वञे ऐं तव्हां कोठ वारा पंहिंजे घर खां निकिरी हिते पहुतो या वीचारा कुझु पासे वारा कुझु पाड़े वारा कुझु ॿिए पासे खां यादि रखो तव्हांजो हर कदम तव्हांजी हर विक वॾी अज़मत वारी विक का मामूली ॻाल्हि कोन्हे पंहिंजी अज़मत खे सुञाणो ऐं इहो पैगाम तव्हां ॿियनि ताईं पहुचायो त भई इन्हनि मजलिसनि खे अहिड़ा जेके कॉन्फ्रेंसिस आहिनि उनखे तव्हां अटेंड कयो उनमें पंहिंजी हाज़िरी यकीनी बनायो जेके अल्लाह जी रहमत पालोट करे थी जॾहिं ते इत्मीनान सुकून मिले थो प्यारे पैगंबर जी दुआ मिले थी ऐं चेहरे जे मथां ताज़गी ऐं शगुफ़्तगी मिले थी का मामूली ॻाल्हि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान जामिउ तिर्मिज़ी अंदर रिवायत मौजूद आहे उनजो कुझु हिस्सो सही मुस्लिम के अंदर मौजूद आहे ऐं इमाम बुखारी इन हदीस जो कुझु हिस्सो मुअल्लक़ करे आंदो मन सलक तरीक़न यल्तमिसु फीहि इल्मा जेको माण्हू कंहिं रस्ते खे इख्तियार करे थो घरां निकिरे थो मक़सद कहिड़ो आहे गर्ज़ गायत कहिड़ी आहे यल्तमिसु फीहि इल्मा त वञी अल्लाह जे दीन जो इल्म हासिल
लाज़मी कोन्हे त मदरसे में पढ़ंदड़ तालिब इल्म हुजे न, जेको के आलिम वट आयो एड़ी कॉन्फ्रेंस अटेंड कयई, अल्लाह जे दीन के बुधई सिखण जी कोशिश कयई, इहो तालिब इल्म आहे। एड़ो माण्हू जॾहिं पंहिंजे घर खां निकिरे थो, अल्लाह प्यारे पैगंबर फरमायो सहल्लल्लाहु लहू, अल्लाह ताला उन जे लाइ आसान तो करे छॾे तरीक़न इलल जन्नत, जन्नत जो रस्तो अल्लाह ताला उन जे लाइ आसान तो करे छॾे। इहो समझो त जन्नत जे रस्ते जो राही आहे ऐं हर मुसलमान जी तमन्ना इहा आहे, हर मुसलमान जी तड़प इहा आहे त जहन्नम जी बाह खां बची ऐं जन्नत जो वारिस बणे। अल्लाह ताला उन माण्हू जे लाइ जन्नत जे रस्ते खे आसान करे छॾे थो। ऐं प्यारे पैगंबर फरमायो इहे जेके तालिब इल्म आहिनि, वअन्नल मलाइकत लतज़उ अजनिहतहा लितालिबिल इल्म, इहे जेके तालिब इल्म आहिनि इन्हनि जे लाइ अल्लाह जा फरिश्ता पंहिंजा पर विछाइनि, अल्लाह जा फरिश्ता पंहिंजा पर खोले छॾींदा। ॾिसो त तव्हांजी अज़मत केतिरी आहे जेके एतिरो परे पंध करे तव्हां हिन मजलिस खे अटेंड कयो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, हीउ जेके क़ुरान हदीस जो इल्म आहे, इहो इल्म प्यारे पैगंबर जी मीरास आहे। इहे उलमा जेके आहिनि इहे हक़ीक़त पुछो त अंबिया जा वारिस आहिनि। को माण्हू चए थो आउं फलाणे जो वारिस आहियां, आउं फलाणे जो वारिस आहियां फ़ख्र सां, पर यादि रखिजो जेको तालिब इल्म आहे, जेको आलिम दीन आहे, इहो प्यारे पैगंबर जो वारिस आहे। प्यारे पैगंबर जो फरमान इन्नल उलमा वरसतुल अंबिया, उलमा अंबिया जा वारिस आहिनि। वअन्नल अंबिया लम युवरिसु दिरहम वला दीनारन वलाकिन वरसुल इल्म। प्यारे पैगंबर जेकी अंबिया हुआ उन्हनि पंहिंजे वरसे में दिरहम ऐं दीनार कोन छॾियो, बल्कि पंहिंजे वरसे में छा छॾियो, दीन जो इल्म छॾियो, अल्लाह जी वही जो इल्म। हाणे जेको इन खे हासिल करे जेको पैगंबर जी मीरास खे हासिल करे आहे। मुअज्जमुल औसत तबरानी जे अंदरि रिवायत मौजूद आहे, जनाब अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकिड़ी छा कयूं, मदीने जी हिकिड़ी बाज़ार में निकिरा, मदीने जी बाज़ार में निकिरनि था ऐं माण्हू पंहिंजे कारोबार ऐं तिजारत में लेन देन में लॻा पिया आहिनि। अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु माण्हुनि खे चवनि था तव्हांखे छा थी वियो आहे? प्यारे पैगंबर जेका मीरास आहे उहा मस्जिद में तक़सीम पई थिए ऐं तव्हां पंहिंजे कमकार में रुधल आहियो। माण्हू छा था कनि, पंहिंजे कारोबार के, पंहिंजी तिजारत के, लेन देन के, बाज़ार के छॾे करे मस्जिद में रुख कनि था। ऐं अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु उते बाज़ार में बीठा, माण्हू मोटी आया, चवण लॻा अबू हुरैरा मस्जिद में जेका मीरास को तरको तक़सीम ई कोन पियो थिए। जनाब अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु चवनि था तव्हां मस्जिद में छा ॾिठो? हू चवनि था राइना कौम युसल्लून, असां कुछ माण्हू ॾिठा निमाज़ पढ़ी रहिया हुआ, मस्जिद में निमाज़ पढ़ी रहिया हुआ, ऐं असां कुछ माण्हू ॾिठा यक़रऊनल क़ुरान, जेके क़ुरान पढ़ी रहिया हुआ, ऐं असां कुछ माण्हू ॾिठा यतज़ाकरूनल हलाल वल हराम, जेके हिक ॿिए सां मुज़ाकरो करे रहिया, सिखी रहिया हुआ, सेखारे रहिया हिलाल हराम जा मसइला। जनाब अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था वैहकुम ज़ाक मीरास मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ते अफ़सोस आहे तव्हांजे मथां, इहा ई त प्यारे पैगंबर जी मीरास। अज़ीज़ दोस्तों, अॼु हिन स्टेज ते असांजा उलमा मौजूद आहिनि, तव्हांखे क़ुरान ॿुधाईंदा, तव्हांखे हदीस ॿुधाईंदा, प्यारे पैगंबर जे मथां जेको दीन हनीफ नाज़िल कयल आहे, जेका अल्लाह जी वही आहे, उहा तव्हांखे ॿुधाईंदा। इहा प्यारे पैगंबर जी मीरास आहे। अॼु तव्हां इन हदीसनि खे ॿुधंदो, अल्लाह जो क़ुरान ॿुधंदो, ॼण के तव्हां प्यारे पैगंबर जी मीरास मां हिसो वठी रहिया आहियो। केॾा ख़ुशकिस्मत आहियो। तो सभिनी दोस्तन के मुझे मुअद्दबाना गुजारिश है, ख़ुसूसन इन ॻोठ वारनि खे, जेसी ताईं मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो ऐं यकीनन ॻोठ वारनि ते आवाज़ पहुचे रहंदो, सभई जा सभई पंहिंजा घर छॾे, पंहिंजूं मशगूलियूं छॾे, पंहिंजूं मसरूफ़ियात छॾे, पंहिंजूं ओताकूं छॾे ऐं पंहिंजूं ॿियूं महफ़िलूं मजलिसूं छॾे करे अनो अचो हिन पिंडाल में ऐं असांजे उलमा जा किताब ॿुधो। अज़ीज़ दोस्तो, सभ खां पहिरीं
बेफज़लिल्लाह असांजे दोस्त हाफिज़ मुज़फ़्फ़र कोरे जो तहांजे साम्हूं तिलावत कलाम पाक कई ऐं इन सां हिन प्रोग्राम जी इब्तिदा थी वई। मोहतरम जनाब अब्दुल कादिर जलालानी तो मूं अर्ज़ी हो पे कयो तो साईं अब्दुल कादिर जलालानी हफ़िज़हुल्लाह असां तालिब इल्म के ये हुक्म कयो तो जेसी ताईं साईं गुलामुल्लाह साहब पहुंचन था हाफ़िज़ गुलाम नबी पहुंचन था तव्हां कुछ गुज़ारिशात पेश कजो। हाणे आउं हिकु दिना तालिब इल्म तहांजे साम्हूं छा पेश कंदुसि मिड़ई टुटा फुटा लफ़्ज़ तहांजे साम्हूं चयो अल्लाह ताला पंहिंजी बारगाह में क़बूल करे। हाणे वरी हुक्म मिलियो आहे तो साईं जन अञा थोड़ा मसरूफ़ आहिनि तो कुछ शयूं पेश कयो। तो मूं अर्ज़ी हो पे कयो अज़ीज़ दोस्तो त ही जेको दीन जो इल्म आहे इहा प्यारे पैगंबर जी मीरास आहे। पर अॼु हिन उम्मत जी बदकिस्मती केतिरी आहे। माइटन जे तरके लाइ माइटन जी मीरास जे लाइ अल्लाह रहम करे केतिरियूं कोशिशूं कनि था। जेकॾहिं कंहिंखे ख़बर पइजी वञे मुंहिंजो मामू फौत थी वियो न को उनजो पुटु हो न को उनजी घरवारी हुई मुंहिंजो हिकिड़ो जरेब ज़मीन जो फलाणी जॻह ते हुनजो ॿियो को वारिस कोन्हे मुमकिन आहे त आउं वारिस बणिजां। अल्लाह रहम करे अलाए केतिरी कोशिशि कंदो अलाए केतिरा चकर लॻाईंदो पर अल्लाह जो कलाम यानी क़ुरान मजीद अल्लाह रहम करे असां तहांजे घरनि में मौजूद आहे। वो कहिड़ो घर आहे जंहिंमें क़ुरान करीम मौजूद न हुजे पर असां कॾहिं सोचियो आहे त असां क़ुरान करीम के टाइम घणो ॾिनो आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अक्सर कंदो आहियां अॼु मुस्लमान क़ुरान जो एतिरो क़दुरु कयो बसि 7 पोशन में वेड़े उनखे रखी छॾियो ऐं अल्लाह रहम करे कॾहिं दिलि चाहियो तो कुरान के लबन सां लगायूं दिल चाहियो तो कुरान के सीने सां लगायूं दिल चाहियो तो कुरान के पंहिंजे अखियुनि ते रखूं उनखे चुमी ॾिनूं उन कुरान जो रोब ऐं हैबत उनजे दिल में ज़रूर आहे इन जो को इनकार कोन्हे। पर कुरान असां तव्हांखे तैलीम कहिड़ी ॾिए थो कुरान जो हुक्म कहिड़ो आहे अल्लाह रहम करे 99% मुस्लमान इन खां बेखबर। हाँ इहो थिए थो जॾहिं को वीचारो मरण वारो थिए तो असां ॾिसूं था उनजे मथां सूरह यासीन पढ़ी वञे थी। जॾहिं का औरत अल्लाह रहम करे उनजी डिलीवरी मुश्किल थी पवे थी असांजे मुआशरे में वो रवाज आहे त सूरह मरियम पाणी ते पढ़ी उनखे ॾिनी वञे थी या त सूरह मरियम उनजे मथां दम कई वञे थी। ऐं अल्लाह रहम करे जेकॾहिं वीचारो को फौत थी वियो तुने फौत थियण जे पोयां अल्लाह रहम करे चंद मदरसे जा तुलाब वंगारी वठी अल्लाह रहम करे उनखे ख़त्मू बख़्शो वञे थो अले छा छा कयो वञे थो। अल्लाह रहम करे असांजे मुआशरे में क़ुरान सां ताल्लुक़ वञी एतिरो रहियो आहे। वञी तव्हां ॾिसो अल्लाह जबान हो ही कुरान अल्लाह जो कलाम आहे ही अल्लाह जो पैगाम आहे। ये कुरान छा है अल्लाह जो मैसेज आहे अल्लाह जो पैगाम आहे। अल्लाह रम करे हींअर ई दोस्त ते वेठा जंहिंजी मोबाइल साइलेंट ते आहे त हर 5 मिनट खां पोइ मोबाइल खीसे मां कढी ॾिसो यार को मैसेज तो कोन आयो का कॉल तो कोन आई आहे ऐं जेकॾहिं उनजी मिसाल मोबाइल साइलेंट ते कोन्हे जीअं ई अल्लाह रहम करे रिंग वॼे थी मैसेज जो फौरन खोले थो ऐं रिप्लाई करे थो ऐं अल्लाह जो सॾु अल्लाह रहम करे 5 दफ़ा अचे तो केतिरो मुस्लमान के रिप्लाई कनि था केतिरा मुस्लमान ते लब्बैक चवनि था। ऐं हिन कुरान में अल्लाह जो मैसेज कहिड़ो आहे इहे मैसेज असां कॾहिं खोलियो आहे इहे असां औरात इहे वर्क इहे पन्ना कॾहिं खोले असां पढ़ी ॾिठा जेकॾहिं पढ़िया हूंदासीं बग़ैर तर्जुमे जे कुरान छा पियो चवे उनखे सम्झण जी अॼु मुस्लमान कोशिश न कई। ऐं हक़ीक़त पुछो त हिन उम्मत जे अंदर जेतिरी गुमराही आहे जेतिरी तफरकाबाज़ी आहे जेतिरी ग्रोह बंदी आहे इन जी बुनियादी वजह आहे जो मुस्लमान अल्लाह जे कलाम के छॾे ॾिनो। अज़ीज़ दोस्तो हाणे आउं बिना कंहिं देर जे दावत ॾींदुसि नवाब शाह खां आयल असांजे महिमान फज़ीलतु शेख गुलामुल्लाह हफ़िज़हुल्लाह के तकनि तव्हांजे साम्हूं पंहिंजे उनवान जी मुनासिबत सां ख़िताब